असां हिन वक़्तु टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे टिनि चइनि अहम ॻोठनि जीअं जनान सुंगो आहे ऐं पंहिंजो राजो निज़ामाणी आहे, हिकिड़े वॾी ॻोठ झंग कातियार जे अंदरि जेको असीं हिते मौजूदु आहियूं, जिते जी तमामु हिकिड़ी वॾी पॉपुलेशन आहे ऐं हिते तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 1300 जे लॻभॻि जेके से घर आहिनि। पर हिते चूंडियल नुमाइंदनि जी जेको आहे मतिलबु महिनत जे नतीजे में हितां जे बादशाह माण्हुनि जे नतीजे जे अंदरि हिते जॾहिं विज़िट कयो त मालूम थियो त ॻोठ जे अंदरि काफ़ी जेके से तरक़ियाती स्कीमूं जेके आहिनि उन जा कम हिकिड़ा थी चुका आहिनि ऐं ॿिया थी रहिया आहिनि ऐं इनखे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी त हिन वॾे ॻोठ खे जेको आहे सो असांजे चूंडियल नुमाइंदनि ख़ासि तौर ते असांजे वॾे मुअज़्ज़िज़नि जेको आहे सो हाजी उर्स कातियार साहब आहे, इरशाद कातियार साहब आहे जेको असांजो नौजवान ऐं सीनियर सहाफ़ी बि आहे। इन्हनि ॿुधायो त ॻोठ जे अंदरि घटियुनि जो कमु आहे या ॻोठ जे अंदरि ॿिया जेके मक़ामी मसइला आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ PP जो साबिक़ MP अब्दुल करीम सुंगरो साहब आहे ऐं मौजूदा जेको MP आहे खुरम करीम सुंगरो साहब आहे, उन्हनि तमामु घणी कोशिशूं वरितियूं आहिनि ऐं क़ासिम नवीद साहब खे बि असां अर्ज़ु कयो आहे, साईं नवीद कमर साहब खे असां अर्ज़ु कयो आहे त हिते जा जेके इहे मसइला आहिनि ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त आऊं हींअर पूरे ज़िले जे अंदरि हलण जे दौरान मूंखे हिन ॻोठ जे अंदरि वॾी आबादी वारे ॻोठ जे अंदरि ॿिया नंढड़ा नंढड़ा ॻोठ आहिनि पर हिकिड़े वॾी आबादी वारे ॻोठ जे अंदरि जॾहिं आउं आहियां त हिते काफ़ी शयूं जेके आहिनि काफ़ी मसइला जेके आहिनि उहे हल थियल नज़र जेकी से आया आहिनि ऐं असां इन सिलसिले जे अंदरि हितां जेके मक़ामी ॻोठा आहिनि जंहिं सां जेको असां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। तॾहिं जेको पहिरीं मेन रोड ख़राबु हो उहो करीम सुंगरो साहब ठाराए ॾिनो, उन खां पोइ ड्रेनेज जो कमु अध में रहियल आहे, उन रहियो पियो आहे उन सबबनि जे करे। उन खां अलावा प्योर ब्लॉक अधु ॻोठे जो थी वियो आहे, अधु ॻोठे जो रहियल आहे, उन्हनि जी बि उमेदु करियूं था टेंडर थी वियो आहे, इनशाला थी वेंदो। बाक़ी इस्पताल एॾो वॾो ॻोठ आहे, इस्पताल न आहे अथव। स्कूल वग़ैरह स्कूल आहे माना हुन में कमु अध में रहियल आहे, दरवाज़ा दरियूं उहे लॻियल कोन उन खां आहे पर माना उहो स्टार्ट ई कोन थियो आहे। उन माना फंड अचनि पिया त माण्हू बि लॻियल आहिनि पर कमु हले कोन पियो। उहो बि तव्हांखे विज़िट कराए चूंडियल नुमाइंदनि खे था चऊं, साईं नवीद कमर तमाशा आहे, उन खां अलावा खुरम करीम सुमरो आहे, साईं माना एजाज शाह त असां वटि आहे कोन, क़ासिम नवीद आहे ज़िले जो आहे, उनखे अपील था करियूं त हिन जा जेके कम आहिनि ज़रूरी बुनियादी सहूलियतूं उहे त फ़राहम कयो। असांजे ॻोठ में तरक़ियाती कम त पहिरीं मीर साहबनि कराया हुआ, उन खां पोइ अलावा अब्दुल करीम सुमरे कया जे असांखे रोड बि ॾिनो, खुरम आयो मूं वटि हिते गलियूं बि ॾिनियूं मूंखे ॾिनियूं ऐं उन खां पोइ हींअर वरी विच में मूं चयोमांसि लाइटुनि जो मूंखे लाइटूं बि ॾिनई। बाक़ी जेको कमु रहियल हो तंहिं लाइ मूं ॿिया चकर चयो मूंखे चई हाज़िर थी वेंदो, हाजी को सूमरनि असांजा कम कया आहिनि। अच्छा, रोड बि ॾिना आहिनि, बतियूं बि ॾिनियूं, गलियूं बि ॾिनियूं आहिनि, पेवर प्लाग बि ॾिनो पर उहो अध में रहियो पियो। पानी तो बीठो हूंदो आहे गटरनि में, जो रोड सॼो भरियो पियो हूंदो आहे पाणी में, ॿारनि जा अची वञ में नमाज़नि खे खाराए पियो कई आहे। नाज़रीन, तव्हां इन ॻोठ जो विज़िट कयो, ॻोठ जूं घटियूं ॾिठियूं, ॻोठ जे माण्हुनि सां मिलिया, हितां जा मुअज़्ज़िज़ीन जेके आहिनि उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं ॻाल्हि ॿोल ॿुधण खां पोइ तव्हांखे मालूम थियो हूंदो त हिन ॻोठ जे अंदरि जेके आहिनि सो कमकार जेके आहिनि से तेज़ी सां हली रहिया आहिनि। असां हिन प्लेटफार्म तां जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाननि से नवीद कमर साहब आहे, क़ासिम नवीद कमर साहब आहे, PP जो MP जनाब खुरम करीम सुंगरो साहब आहे, साबिक़ MP अब्दुल करीम सुंगरो साहब आहे, इन्हनि खां मुतालबो कंदासीं त हिन ॻोठ जो जिते 75% कमु जेको आहे सो तव्हां कराए रहियो आहे, बाक़ी जेको 25% जेको रहियल कमु आहे उहो तव्हीं जे करे कराए ॾींदा त हिन ॻोठ जा माण्हू जेके आहिनि से तव्हांजा हमेशह अहसानमंद रहंदा।